पर असां सभिनी जी इहा ई उम्मीद हूंदी ऐं असांजी इहा ख़्वाहिश आहे त हर हिकु धरती जो जेको बि ॼमियल इंसान आहे, उहा औरत हुजे या मर्द हुजे, उहो पंहिंजी जान जेको आहे धरती तां कुर्बान करे उन्हनि जे माण्हुनि लाइ कमु करे ऐं आख़िरी साह ताईं कमु करे। ऐं अदा अयाज़ जी शुक्रगुज़ार आहियां त उन्हनि सॼी ज़िंदगी जेतिरो मां पंहिंजे नंढे हूंदे खां ॾिठो आहे, उन्हनि खे हमेशह मां इहा आवाज़ बुलंद कंदे ई ॾिठो आहे, पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजी क़ौम लाइ ऐं पंहिंजे हिन निधन माण्हुनि लाइ आवाज़ बुलंद कंदे, भले उन्हनि खे केतिरियूं बि शक्तियूं हुजनि पर मां उन्हनि खे कॾहिं ख़ामोश न ॾिठो। हमेशह मां उन्हनि खे किथे न किथे कंहिं न कंहिं प्लेटफॉर्म ते ज़रूरु पंहिंजी ज़िंदगी में ॾिठो आहे। त मां शुक्रगुज़ार आहियां अदा जी हुननि असांखे सॾु कयो। हिन जेको आहे अॼु हिन प्लेटफॉर्म जो मां थोरो पंहिंजो फ़ाइदो वठंदसि। सुभाणे शागिर्द जदोजहद जो ॾींहुं आहे ऐं बीइंग अ यूथ एक्शन कमेटी चेयरपर्सन मां सभिनी खे इनवाइट थी कयां त महिरबानी करे सुभाणे अचो, छो जो शागिर्द जदोजहद जो ॾींहुं इलाही ज़रूरु आहे ऐं असां सभिनी खे सम्झणु खपे त हिन जी इम्पोर्टेंस कहिड़ी आहे, उहो छो ज़रूरी आहे ऐं असांखे छो हिकु ॿिए सभिनी शागिर्दनि खे आवाज़ खणणु खपे। ऐं थैंक यू सो मच अदा अयाज़ जी। मां उन्हनि खे इनवाइट थी कयां, तव्हां सभिनी भाइरनि खे इनवाइट थी कयां, भेनरुनि खे इनवाइट थी कयां त प्लीज़ सुभाणे 4 बजे सिंधी यूथ एक्शन कमेटी पारां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में 4 बजे शिरकत करे असल सिंधु पाण खे मुबारक ॾिनियूं आहिनि। ऐं सिंधु खे मुबारकबाद थो ॾियणु चाहियां त असां जीअं मूं सवेल ओॾीमहिल सिंधु न हुई, जेॾीमहिल मूं हुनजो ज़िक्र कयो, मुश्ताक सरकी खे जेॾीमहिल मूं थैंक्स में चयो, ओॾीमहिल मूं सिंधु खे यादि कयो त ही जेके पंहिंजा भाउर भेनरूं आहिनि, जीअं मूं सवेल मुश्ताक सरकी लाइ चयो ऐं सिंधु लाइ चयो, या ॿिया जेके पंहिंजा साथी आहिनि सॼे सिंध में, न सिर्फ़ु सिंधु, हिन जो वालिद अली नवाज़ घांगरो साहब सॼी ज़िंदगी सिंध में किताब, इल्मु, तहरीर, कलम लाइ मैदान ते रहियो आहे, रोशनी पब्लिकेशन जो मालिक ऐं सॼी ज़िंदगी हू खावड़ी माण्हू आहे। तव्हां ॾिसंदो तव्हांखे लॻंदो कोन त हू को सॼे इदारे जो मालिक आहे, लॻंदो त हिकिड़ो आम को किताबनि जे स्टॉल जो मालिक आहे, छाकाणि हुनजो अवामी स्टाइल आहे। सिंधु ऐं तव्हां सभु अदियूं, अदी ज़ीनत समून, अदी अमीरज़ादी, अदी अज़रा, अदी नाइब, अदी अफरोज़, अदी शहरबानू, अदी आमना, आरफा, हज़ारनाज़ जेके नंढियूं अदियूं आहिनि, इहे सभु जेके रिहाना, सोरठ, अदी खैरनिसा, इहे सभु सिंधु वांगुरु पंहिंजे मोर्चनि ते बीठियूं आहिनि। ॿियूं जेके कराची में भेनरूं आहिनि, लाड़काने में, शिकारपुर में, सखर में, फरज़ाना जमाली पंहिंजी भेण हुई, मैदान में रही, पंहिंजी भेण उम्मे रुबाब मैदान में आहे, पंहिंजी भेण तनवीर आरीजो, पंहिंजी भेण लोहार, ससुई लोहार, सोरठ, नीलम, इहे जेके सुनीता, इहे जेके पंहिंजूं अदियूं आहिनि, इहे हिकिड़ी नई सिंध पई वॾी। इहो सिंध में नवां मिसाल हिकिड़ो अहिड़ो जेको गैरत जे कूड़े नाले में औरतुनि खे हेठि रखंदड़, दॿाईंदड़, उन्हनि सां डिस्क्रिमिनेट कंदड़ समाज आहे, उन में ही यंग पंहिंजूं भेनरूं इहे सभु पंहिंजे लाइ उमेद आहिनि, पर पाण रुगो सिंधु नवाज़ खे एप्रिशिएट न कयूं, इन सां रुगो फोटो या सेल्फी न कढायूं, उहो ज़रूरु कढायूं, फोटो बि कढायूं, शाबस बि ॾियूंसि, लाइक बि कयूं, हुनजी कमेंट हुनजे सुभाणे जे प्रोग्राम में वञूं, पर उन सां गॾु जॾहिं पाण हिन खे ॾिसी ख़ुशि था थियूं, जॾहिं पाण पंहिंजी भेण फरज़ाना खे या उमे रुबाब खे ॾिसी ख़ुशि था थियूं, त पाण उन ख़ुशीअ खे ट्रांसलेट कयूं त पंहिंजी धीउनि ऐं भेणुनि खे बि एॾो ताक़तवर बने, उन्हनि खे इहो इख़्तियार ॾियूं, पंहिंजे भेणुनि ऐं धीउनि खे पाण घर में दॿाए बंदि करे वेठा हुजूं ऐं ॿियूं जेके मुक़ाबले में हुजनि उन्हनि खे एप्रिशिएट कयूं, त पोइ पंहिंजे घरनि जूं न्याणियूं चवंदियूं त बाबा ऐं अदो ॿाहिरि पाण त चवे थो सिंधु नवाज़ फर्स्ट क्लास, केॾीमहिल चए थो अमर सिंधु ज़िंदाबाद, केॾीमहिल चए थो इरफान अमला ज़िंदाबाद, केॾीमहिल चए थो नूरुल्ला शाह ज़िंदाबाद, केॾीमहिल ज़ाहिदा अपड़ो, केॾीमहिल डॉक्टर कमर वाहिद, पर आऊं जेका घर में हिनजी माउ या भेण या न्याणी वेठी आहियां उनखे चए थो पोती मथे ते कर, दरवाज़े न बि, छित ते छो चढ़ी आहे, रक्षा में मुंहुं ढके ॾे, अछो बुरको पाए, गोथरो मथां पाए हल, उनखे गोथरो पाए पियो हले, ॿाहिरि सिंधी न्याणियुनि खे शाबाश पियो ॾियारे। तंहिंजे करे इन रवैये जे ख़िलाफ़ सिंधु नवाज़ ऐं ॿियनि सभिनी अदियुनि खे शाबाश ॾियण सां गॾु इन रवैये जे ख़िलाफ़ तमामु मौजूदु सभु माण्हू बग़ावत कनि, ऐं जेके बग़ावत कनि उहे मूं सां हींअर हथु मथे करे वचन कनि त औरतुनि खे आज़ादी ॾींदा। ॾेखारियो था कैमरा था ॾेखारियो, नज़र अचनि, कैमरा फेरायो, मोबाइल फेरायो, इहे सभु हथ मथे कयो ऐं जंहिंजो हथु हेठि हुजे उनखे विहारे गाॾी में टंगो चोली करे छॾे अचो, कूड़ो देर थी आहे।